एसएसपी ॿिनि नींगरनि जे क़त्ल बाबति सिंध टीवी न्यूज़ ते नशर थियल ख़बर जो नोटिस वरितो आहे। एसएसपी ख़ैरपुर समीउल्लाह सूमरो नींगरनि अजीब ऐं अली रज़ा चने जे क़त्ल वारे वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। अहम ख़बर खां अव्हांखे अपडेट कयूं पिया। अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। एसएसपी ख़ैरपुर ॿिनि नींगरनि जे क़त्ल बाबति सिंध टीवी न्यूज़ ते नशर थियल ख़बर जो नोटिस वरितो आहे। एसएसपी ख़ैरपुर समीउल्लाह सूमरो नींगरनि अजीब ऐं अली रज़ा चने जे क़त्ल वारे वाक़े जी जांच लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी। एसएसपी ख़ैरपुर समीउल्लाह सूमरे जो चवणु आहे त ॿिनि नींगरनि जे क़त्ल वारे वाक़े जी जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां जांच करे रहिया आहियूं। जल्द ॾोहारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। अवां सां ही अहम ख़बर नाज़रीन शेयर कयूं पिया। एसएसपी ख़ैरपुर ॿिनि नींगरनि जे क़त्ल बाबति सिंध टीवी न्यूज़ ते नशर थियल ख़बर जो नोटिस वरितो आहे। एसएसपी ख़ैरपुर समीउल्लाह सूमरो नींगरनि अजीब ऐं अली रज़ा चने जे क़त्ल वारे वाक़े जी जांच लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी। एसएसपी ख़ैरपुर समीउल्लाह सूमरे जो चवणु आहे त ॿिनि नींगरनि जे क़त्ल वारे वाक़े जी जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां जांच करे रहिया आहियूं। जल्द ॾोहारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। एसएसपी ख़ैरपुर ॿिनि नींगरनि जे क़त्ल बाबति सिंध टीवी न्यूज़ ते नशर थियल ख़बर जो नोटिस वरितो आहे।